बाबा ने वठ थोरो हिते वठ हिते नाज़रीन हिन वक़्तु आऊं जेको आहे डाउ यूनिवर्सिटी कराची में बीठो आहियां नवाब शाह खां असां आया आहियूं हिते असांजे ॿारनि खां नवाब शाह पूरे सिंध जे माण्हुनि खां हिननि DDU वरितियूं आहिनि मेरिट ते असांजी एडमिशन थी आहे हाणे हिननि अलाए छा मसइलो कयो आहे जो ॿारनि खे बिना रिटन जे DDU वापसि पिया कनि ज़बरदस्ती लिखाइनि पिया उन ते कैंसिल पिया लिखनि हिते सवनि जी तइदाद में वालदेन ॿार परेशान बीठा आहिनि ॿार रोअनि पिया वालदेन रोअनि पिया एमरजेंसी में हिननि असांखां 1,75,124 रुपया वरिता उनखां पोइ हाणे बिना के रिटन जे असांखां ही DDU वापसि पिया कनि असांजी एडमिशन ते कैंसिल पिया कनि अचो त तव्हांखे ॾसूं हिते माण्हू छा था चवनि BSN में आप करके ना चाहिए ठीक है सर तव्हां छा मसलो आहे थोरो मूंखे ॿुधायो सर हमारा मुसाफ़ा मसलो इहो आहे त असांखां फीसूं वरितियूं अथनि असांजा इंटरव्यू कराया अथनि असांजे रिटन टेस्ट में असांजा ॿार मेरिट ते पास थिया आहिनि असांखां फीसूं वग़ैरह वठी असां वटि सबूत आहिनि असां सबूत ॾियो मूंखे असां वटि हीअ सबूत ॾिसो तव्हां हीअ असां DD ठाराई आहे जेकी नेशनल बैंक जी DD ठाराए फीस हिननि ॿुधाई आहे 1,72,146 रुपया हीअ DD आहे हीअ हिनजी फोटो कॉपी आहे मूं वटि जमा थी आहे तव्हांजी निंगरी जो फीमेल ते काओ नंबर थो अचे मुंहिंजो तक़रीबन मुंहिंजी निंगरी छोकिरी जो नंबर तक़रीबन गर्ल्स में छोकिरियुनि में असांजो 24 नंबर 23-24 नंबर अचे 23-24 नंबर छोकिरियुनि में थो अचे साईं ऐं तव्हां ॿुधायो तव्हां छा मसइलो आहे असांजो इहो साॻियो मसइलो आहे मसइलो कीअं आहे ॿुधायो असांजे हिन डाउ यूनिवर्सिटी में एडमिशन की आहे इन में असांखे जेको आहे घुराए TT वग़ैरह सभु जमा कराया हाणे अचानक उन्हनि असांखे कॉल करे चयो त बाबा तव्हांजी जेका तव्हांखे कुझु रिटन में ॾियनि था रिटन में कुझु वग़ैरह कुझु कोन था असांखे जेके DT हुन वापसि कराइनि असां हिननि खे अपील था कयूं त असां ॿियनि यूनिवर्सिटियुनि खे बि जेको उहो छॾे करे हिन यूनिवर्सिटी में अची पंहिंजी नंढड़ी जी एडमिशन वरिती आहे बराए महिरबानी जेको आहे असांखे जेको आहे पंहिंजी एडमिशन ॾेई असांजी तव्हां कहिड़े ज़िले खां आहियो असां डिस्ट्रिक्ट नवाब शाह खां आहियूं साईं तव्हां कहिड़े ज़िले खां शहीद बेनज़ीर आबाद डिस्ट्रिक्ट नवाब शाह असांजो वॾो ज़ुल्म आहे मुंहिंजो नवाब शाह में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में मुंहिंजी नंढड़ी सिलेक्शन थी आहे असां फीस पहिरी आहे उहा रेफर कराई आहे वापसि कराई आहे सिंध यूनिवर्सिटी में मुंहिंजी नंढड़ी सिलेक्शन थी आहे मूं उहा वापसि कराई आहे ऐं एज़ अ चौकीदार डिपार्टमेंट एजुकेशन डिपार्टमेंट जो चौकीदार मूंसां वॾो हिन वक़्तु हिन जा कुझु माण्हू चवनि था तूं चुप करे वेह तोखे ॾियूं था मुंहिंजी सभु नियाणियूं न असां छा मसइलो तव्हां ॿुधायो असांजो पहिरीं लियाकत नेशनल में थी वई उनजो असां रिक्वेस्ट करी 1,62,000 फी हुई असां रिक्वेस्ट करी 80,000 ते कराई हाणे उनजी असांजी लास्ट डेट हुई 6 तारीख़ त 5 तारीख़ ते असां वटि दाव जी कॉल आई त असां हुन उतां माना नो ऑप्शन करी छॾियो उते असां ना ॾेई छॾियो ऐं उन खां पोइ असां हिते आयासीं दाव में असां एडमिशन कराईसीं असां पोइ इहो DD ठहिराई फी पीआरी उन खां पोइ हाणे चवनि था तव्हां वञो हाणे असांखे रिटन में ॾियनि था रिटन में कुझु कोन था ॾियनि ईअं कॉल कई त असांखे हिते स्टाफ जो को भला ऑफिसर असां सां मिलण लाइ तयारु न आहे क्लार्क पटे वारा हू चवनि था तव्हां वञो तव्हांजो कमु थी वियो हीउ कागज़ वापसि वठो तव्हांखे को रिटन कुझु मिलियो कुझु कोन मिलियो DD अञा कोन वापसि वरिती आहे असीं कीअं वठूं एडमिशन कोन थी मिले लियाकत नेशनल असांजी एडमिशन कैंसिल करी छॾी हींअर मूं कॉल कई हुन लियाकत नेशनल वारनि खे उहो चयो त तव्हां न ॾेई छॾियो हाणे असीं तव्हांखे कीअं एडमिशन ॾियूं तव्हां चयो ॿिए हंधि ते एडमिशन थी वई हाणे असांजी हिते थी हाणे इहो असांखे कैंसिल पिया कनि हाणे असांजो इहो साल ज़ाया थींदो असीं किथे वञूं ग़रीब ॿार हुतां थर खां आया आहियूं अमरकोट डिस्ट्रिक्ट आहे हिते 5,000 भाड़ा भरी अची माँ जी आप बताओ क्या मामला हुआ बात ये है कि इन्होंने BSN मेरिट पे बच्चे लिए और हमने कहीं और भी दाखिले कराए थे वहाँ मैंने 80,000 मुर्शिद में ज़ाया की है और 2 जगहों से टेस्ट पास किए इन्होंने अपने मेरिट से बुलाया है मेरी बच्ची पंजाब थी बाय एयर इन्होंने 31 को 8:30 बजे कॉल की कि आपको 2 तारीख को लाजमी बच्ची को भेजना है हमारी 2 तारीख की सीटें थी सीटों की मेरे पास वो अभी भी वीडियो है और मैं बच्ची को बाय एयर इधर भेजा है फिर मेरिट पे ये बच्ची ली हमारा पे आर्डर काटा ये देखो अभी धोखे से मेरे से साइन करवाए और कहा कि आप चले जाए आपको कॉल करेंगे जब कोई लेटर दिया रिटन में कोई लेटर नहीं दिया कोई रीजन नहीं बताई आपको फिर कॉल करेंगे इन्होंने हमें एक एक करके भेज देना अगर हमारे बच्चे यहाँ दाखिल नहीं होंगे इन्होंने हमें रिटर्न बताई कि हमें जबान से आके बताई कि क्या वजह है अभी हमारे बच्चों को कुछ हो हमारे को कुछ हो जिम्मेदार ये होंगे कि कोई आपसे भला अफसर मिलने आया है कोई भी नहीं आया मिलने जबकि हम यहाँ खड़े हैं काफी देर के कोई भी नहीं आया आप क्या कहना चाहिए आप कहाँ से आए जी उमरकोट से मैं आया हूँ नाम अनिल कुमार है और ये सर ये हमारा जो एडमिशन हुआ था हमारा मेमन में हुआ था और जना में हुआ था जो हमने इंटरव्यू के लिए नहीं गए और मेरे पापा एक मजदूर आदमी है और हमने कैसे भी करके 1,74,000 मजदूर आदमी जी हाँ कैसे भी करके उन्होंने कर्जा वर्गा उठा के भी सर
ये हमारे यहाँ एडमिशन हुई है और अब ये कॉल करके बता रहे हैं हमें आपका जो पे ऑर्डर है वो वापसी ले लें। अब हम कहाँ जाएं, किससे? आपने पे ऑर्डर वापस ले लिया? जी नहीं, अभी हमने कुछ भी नहीं लिया वापस। अब कैसे जबरदस्ती दे रहे हैं? जी हाँ, जबरदस्ती दे रहे हैं। कोई लेटर दे रहे हैं आपको? कुछ भी नहीं दे रहे हैं सर। अब क्या करें, हम कहाँ जाएं? अभी अगर इन्होंने एडमिशन नहीं दिया तो कुछ भी हो सकता है और ये हमारे जान की जिम्मेवार यही है। चाचू जी आप कहाँ से आए? से आया हूँ, मैं बीमार आदमी हूँ, सुबह 5 बजे निकला हूँ। देखिए मेरी है, मैंने मांग के किसी से 5,000 किसी से 10,000 करके मैंने जमा। आज फिर फ़ोन किया है कि तुम यहाँ हो, अभी तुम अपने टप्पर वापस लो। भाई हम कैसे लेके जा रहे हैं, हम बीमार आदमी, हम मर कहीं गिर जाए मर गए तो हाजी हो जाएगी। नाज़रीन ॾिसो केॾो बुज़ुर्ग माण्हू आयो न, बुज़ुर्ग माण्हू सां इहा हालत आहे। ॾिसो जुल्म नहीं करो, खुदा तुम्हारे को अच्छे ख्याल दे, अच्छे काम करने की हिदायत दे। तुम बीमार आदमियों को ऐसे भटकाओगे तो फिर कुदरत वाला तुम पे भटकाएगा। अल्लाह अल्लाह रहम करेगा। आ जाओ चलते चलते। नाज़रीन हाणे असांजी कोशिशि आहे त वीसी सां मिलण जी वञूं। त ॾिसो तव्हांजो भाउ आहे मसलो, सेम मसलो आहे। अचो अचो अचो, वीसी सां मिलण हलूं था, ॾिसो वीसी छा थो चवे।